महबूब सां प्यार कयो आ। खुदा बि पंहिंजे महबूब जो इस्तक़बाल कायनात खे करायो आ। कीअं करायो आ? है मुंहिंजा दोस्त, न ज़मीन हुई, न आसमान हुयो, न अर्श हुया, न कुर्सियूं हुयूं, न लोह, न फर्श, कुछ भी न हुयो। हिकु खुदा हुयो ऐं जो ॿियो मुस्तफ़ा हुयो। हिकु खुदा हुयो, ॿियो मुस्तफ़ा हुयो। उन मुंहिंजे महबूब पहिरों पहिरों इस्तक़बाल कंहिंखे करायो? क़ुरान मां ॿुधाई। अॼु इंशाअल्लाह ताला टाइम भले थोरो वेहंदुसि, ॾाढो थकल हा, पर इंशाअल्लाह ताला ॻाल्हियूं खोले खोले ॿुधाईंदोमांइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़। अल्लाह ताला जे ज़ात बाबर का जो हे जेको दीवानो ॾिसो था न मुंहिंजे भर में ॻाढ़ी ॾाढ़ीअ सां, ख़ुदा करे नालो छा साईं जो? साईं गुल मोहम्मद जो, गुल मोहम्मद महबूब जे नाले जो गुल, माना जिथे हुजे हुते खुशबू। इन फ़कीर खे ॾिसंदो आहे त पोइ दिलि चवंदी आहे घणो क़ुरान पढ़ां। मां क़ुरान शुरू कंदो आहियां, गॾु मूं सां बि पढ़ंदो आहे पियो। मां क़ुरान शुरू कंदो आहे, दिल पर बि पढ़ंदो आहे। अज़ीज़ाने मन मां अर्ज़ पे कयो त मुंहिंजे करीम रब जा बांधड़ो कॾहिं पंहिंजे ग़रीबी हालत मायूस न थीजां, परेशान न थीजां, ईअं न समझजां त मां ग़रीब हां। इन करे जो मूं वटि वॾी गाॾी न आहे, इन करे जो मूं वटि बैंक बैलेंस न आहे, इन करे जो मूं वटि ज़मीन न आहे, इन करे जो मूं वटि भली काटन न आहे। ग़रीबी इन ते कान हूंदी आहे, न वरी अमीरी इन ते हूंदी आहे। ग़रीब उहो आहे जंहिंजी दिलि खे मुंहिंजे रब मुंहिंजे मुस्तफ़ा जे इश्क खां ख़ाली करे छॾियो आहे। उहो ग़रीब आहे, उन वटि कुझु बि न आहे। जेकॾहिं दौलत अथसि तॾहिं बि खखरियूं आहिनि, दौलत न आहे। ज़मीनूं अथसि तॾहिं बि भितर आहिनि, ज़मीन न आहे। बैलेंस अथसि तॾहिं बि बाहियात दौलत न आहे। पर जंहिंखे मुंहिंजे करीम रब, जंहिंजे सीने में मुंहिंजे बेनियाज़ रब पंहिंजे महबूब जे मोहब्बत जो ज़रड़ो ॾिनो आहे, उहो अमीर हुजे या ग़रीब हुजे, यकीन समझजां त फर्श ते उहो रब वॾो खुश नसीब बनायो आहे। हा मुजादा अक्सर गोल जुमलो पे चैम मोटी अचा कुरान पोथो खोलिया। मां इन करे थो चवई त तूं पंहिंजे, छो त अक्सरियत ॾिसो ग़रीबन जी। जॾहिं मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम दीन जी दावत ॾिनी त जेके ॿाहिरनि मुल्कनि खां, मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पाण बादशाह हबश जो बादशाह चवां या कंहिं मुल्क जो नालो वठां, उन वटि जॾहिं मके जो सफ़ीर पहुतो, उनखे निहारे चवे थो ॾे ख़बर जंहिं सुहिणे महबूब आख़िरी नबी हुजण जो ऐलान कयो आहे, मूंखे इहा ॻाल्हि ॿुधा त उन सां प्यार करण वारा अमीर घणा आहिनि या ग़रीब घणा आहिनि। त उनजे सफ़ीर जवाब ॾिनो त ग़रीब घणा आहिनि। हीअ अॼु जी ॻाल्हि नाहे, इन जो मतिलब इहो नाहे त अमीर महबूब सां प्यार न कंदा आहिनि। न न, अमीर बि ॿुधायई थो, पर मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सां ग़रीब घणो प्यार कंदा आहिनि। छाजे करे? जो मुंहिंजे महबूब दुआ घुरी, मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा करीम रब, इन दुनिया जे तख्ते ते रहाई, जेतिरो बि रहाई मौला, मां मुस्तफ़ा खे ग़रीब करे रहाइजा। केर करे रहाइजा? यानी ज़ाहिरी मुंहिंजो हाल ग़रीबन वारो हुजे, हक़ीक़त में त मुंहिंजे मुस्तफ़ा जहिड़ो ॿियो अमीर न की ॼाओ आहे, न की ॼमंदो, न की थियो आहे, न की थींदो। नंढड़ो हिकिड़ो मिसाल ॾेई मुंहिंजे बहराड़ीअ जा भाउ, इन करे तो सादड़ा मिसाल ॾियां त जे तुंहिंजे ईमान खे यकीन अचे, तुंहिंजे दिलि खे पक थिए त जे दुनिया में एसी न मिली त ख़ैरा मदीने वारो क़बर में जो दीदार कराईंदो।
दुनिया जी जिंदगी तो थोड़ी आ पर जे दुनिया में बि रब ॾे त शुक्र अल्हम्दुलिल्लाह पर कोशिश कजां त कुंडीअ वारी न हुजे इहा कोशिश री कजां तू वरी जवाब में ॾिस जे कुंडीअ वारी न हणो त वापडा वारा छॾींदा अल्लाह ताला रहम फरमाए हाँ मुझा दोस्त अजीज मां अर्ज पे कयो पंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में मुझे मदीने जे मीर जड़ो अमीर दुनिया में न की आयो वा न की गाला न की आयो वा न की इंदो न की थियो वा न की थींदो कीअं न थींदो एकड़ो नंढड़ो 2 मिंटन जो मिसाल ॾेई हला जॾहिं मुझे आका मक्के मां अल्लाह जे हुक्म सां हिजरत करे मदीने पियो वञे काथों हिजरत कई मक्के पाक मां काॾे पियो वञे मदीने पाक पियो वञे जॾहिं मक्के खां हिजरत करे मुंहिंजो आका मदीने ॾे पियो वञे त सुहिणे अली उल मुर्तज़ा शेर खुदा खे सॾड़ो करे न रुगी पंहिंजे बिस्तरे ते आरामी फरमाइण जो हुक्म ॾिनो पर उहे मक्के वारनि जूं अमानतूं कंहिंजा सोन हुया कंहिंजा चांदी हुया कंहिंजी दौलत हुई कंहिंजा हीरा हुया कंहिंजा मोती हुया मां तोखां थो पुछां ग़रीब तूं ॿुधा पाड़े वारो को 5 रुपया ग़रीब वटि रखंदो आहे चओ कोन रखंदो आहे चवंदो ग़रीब सुञो खाई वेंदो अगर का शय कंहिं वटि अमानत रखंदो कंहिं वटि रखंदो चओ कंहिं सुखे वटि रखंदो पक अथसि त सुखियो खाईंदो कोन मके जा ताजर वापारी अमीर जेतिरा बि हुया पंहिंजे मिटनि ते भरवसो न कंदा हुया भरवसो कंदा हुया त अमा आमिना जे लाल ते कंदा हुया अमानतूं कंहिंखे ॾिनो चो महबूब खे हिकिड़ी ॻाल्हि चढ़ी आई आहे ॿुधाए थो छॾी फ़क़ीर गुल मोहम्मद अमानतूं महबूब खे ॾिनो जॾहिं सुबुह थियो तफ़सील में नथो वञा थोरो बसि एतिरो सदाईं अर्ज़ु कंदो हा करे अचां बिस्तरे ते महबूब हज़रत अली उल मुर्तज़ा खे आरामी करे मुंहिंजा आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं निकिता पंहिंजे हवेलीअ मां 20 कमरनि जी ठहियल कान हुई खुदा तोखे नसीब करे मक्के पहुची अॼु ते लाइब्रेरी ठहियला जबल अबू क़ुबैस जे भर में जेॾों केॾों जबल ख़बर पवे त मुंहिंजो मुस्तफ़ा जबलनि जे विच में कीअं आयो आहे जंहिं जबलनि में अची करे कायनात जे ज़रे ज़रे खे रंग लायो आहे हाँ मुझा दिल बर भा मुझा महबूब उथिया 40 ॼणा ॿाहिरों बीठा हा 80 अखियुनि वारा अंधो मंडो कोई कोन हुयो सभिनी 40 खे अखियूं हुयूं चइनी तरफ़नि खां घेरो कयो बीठा हुया तवज्जह कजां 40 जे विच मां मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा निकिरी वियो हुननि जी निगाह खट ते रही मुंहिंजे मुस्तफ़ा खे ॾिसी कोन सघिया मुझे महबूब के दिसी कोन सघिया अखियूं फाड़ियो वेठा हुया 40 ॼणा मुख़्तलिफ़ कबीलन जा हुया मुझे मुस्तफ़ा जे लाइ 3 ॻाल्हियूं तय करे आया हुया या शहीद कंदासी या कैद कंदासी या मुल्क बदर कंदासी हुननि खे ख़बर कान हुई त जेको ज़ाहिरी आमिना जो लाला हकीकत में कायनात जे ख़ालिक जो महबूब आहे अल्लाह नारे पीर हाँ मुझा मिठड़ा भा मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात रुकी पंहिंजे रब जे दरबार में अर्ज़ कयो मौला हे जेके अंदर में मां मुस्तफ़ा सां पलीती रखी आया हन मौला तू इन्हनि जे नियतुनि खे ॼाणी थो इन्हनि जे दिल में मां मुस्तफ़ा जे लाइ प्यार नाहे रब थो चवे प्यार नाहे महबूब जंहिंखे प्यार नाहे मां मुस्तफ़ा जी दिल नथी चवे तो न पलीत जी नज़र मां मुस्तफ़ा जे चेहरे ते पवे मुझे करीम रब फरमायो ओ मुझा महबूबा इन वारी जी लप खणी रुगी हीअ तू छिला पंहिंजे रब जे कुदरत जो कमाल निहार
ज़मीन ता वारी खणी उछलाइण तुंहिंजो कम हुननि जे अखियुनि में न पुॼंदी जो चवनि त अंधा थी विया न न महबूब वारी उछलाइण तुंहिंजो कम कुदरत ॾेखारण तुंहिंजे रब जो कम सवाल कयो मौला छा तू वारी उछलाइण खां सवा न पियो करे सघी रब चयो करे सघां पियो मौला पो इहे छो चए रब जे इहो ई त राज़ हुयो मां पंहिंजे क़ुरान करीम में दुनिया खे ॿुधाइण पियो चाहियां त मां पंहिंजे महबूब जे हथड़े सां वारी उछलाइण खे पंहिंजे कुदरत जो हथ करार ॾेई छॾियो आहे फमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा तवज्जो कर थोड़ो अल्लाह ये कोन जो तो महबूब वारी बूथ में हणीन त हो नाबी न थी अखियूं महटीन पो निकरी वञ न न मुंहिंजा मुस्तफा अगर ये थियो त चवंदा अखियूं बंद थी वयूं कोन ॾिसी सघियासी मां रब ये नथो चाहियां अखियूं पटियलूं हुजन पो बि मुस्तफा नज़र न अचे इहा दुनिया खे ख़बर पवे त जंहिंजे दिल में ॿियाई हूंदी आहे अखियूं पटियलूं हुजन जिस्म सां मुंहिंजो मुस्तफा आॾो लॻी वञे नज़र कोन ईंदो आहे पर जंहिंजे दिल में सचाई हूंदी आहे मुझो मुस्तफा गुंबज़े खज़रा में हूंदो आहे हू घर वेठे दीदार पियो कंदो आहे जे ॿियाई हूंदी त महबूब नज़र कोन ईंदो पर जे सचाई हूंदी त घर वेठे दर्शन पियो हाँ मुझा दोस्त गाल तवील थी वेंदी मां तवील नथो वञण चाहियां बस एतिरो अर्ज़ करे मोटा जॾहिं सुबुह जो टाइम ॾिठो त खट ते सुतल हुयो नबी उथियो आहे त अली सुतल हुयो त उथियो आहे त आए हाय लहमक लहमी जिस्मक जिस्मी रूह क रूही दमक दमी जीअं सुतो पियो आहे त दुश्मन 40 ॾिसनि था पिया अलीअ जी रब अदा अहिड़ी करे छॾी जीअं मुंहिंजे मुस्तफा जे सुम्हण जी अदा ईअं अलीअ जी अदा केड़ी वज़ाहत कयां केड़ो ज़ाहिर कयां बस एतिरो चयुमि त मुंहिंजे रब जे ज़ात जॾहिं न क़ुरान करीम में फरमायो त महबूब इन पलीतन खे चओ तौहीद जे मुनकरन खे चओ त जेकॾहिं तौहीद जा गवाह ॾिसण था चाहियो अनफुसना व अनफुसकुम तव्हां पाण बि अचो असां पाण था अचूं जॾहिं पाण जो ज़िक्र थियो त केरु हुया चओ हुकुम में अनफुसना व अनफुसकुम तव्हां बि अचो असां बि था अचूं असां में केरु हुया चओ हिकिड़ो मुस्तफा हुयो हिकिड़ो शेर ख़ुदा हुयो निसाना में अम्मा खातून जन्नत अबनाना में हसन और हुसैन पर जॾहिं अनफुसकुम अनफुसना अनफुसकुम असां में केरु आहे चओ हिकिड़ो मुस्तफा ॿियो अली अल मुर्तज़ा चओ हिकिड़ो मुस्तफा ॿियो खुदा कुरान में चवे त ही जुदा ना आहिनि उनखे जुदा केरु कंदो अज़ीज़ा ने मन मां थोड़ो अॻिते हलां थोड़ो अॻिते वधी हलां हिकिड़नि पलीतनि जॾहिं सुबुह ॾिठो ऐं ॾिठो त हज़रत अली अल मुर्तज़ा शेर ख़ुदा अमानतूं खणी काबे जे चौतरफ़ रखी ऐं ऐलान कयो त जंहिंजूं अमानतूं हन अचे कतार में बीहंदा वञो अमानतूं खणंदा वञो हिकिड़े पलीत सोचो नबी त नबी आहे अलीअ खे कहिड़ी ख़बर त मुंहिंजी अमानत कहिड़ी आहे दिल में ख्याल कई छा कई दिल में ख्याल कई अलीअ खे कहिड़ी ख़बर त मुंहिंजी अमानत कहिड़ी आहे मुंहिंजी जेकॾहिं चांदीअ जो पाव आहे मां सोन जो किलो ॾिसी खणंदुसि अलीअ खे कहिड़ी ख़बर हुनखे इहा ख़बर कान हुई त जंहिं इल्म जो शहर मुस्तफ़ा उन इल्म जो दर अली अल मुर्तज़ा
जह इल्म जो शहर मुस्तफा शहर छो चयो महबूब कॾहिं सोचियो अथई मुस्लमान खुदा जो कसम आशिकन वटि अलहमद खां वठी वन्नास ताईं सॼो क़ुरान मुस्तफा जो शान महबूबन इएं छो चयो त आउं इल्म जो शहर इएं बि चई सघनि पिया आउं इल्म जो ॻोठ चई सघनि पिया आउं इल्म जो मदरसो आउं इल्म जो घर चई सघनि पिया कोन चयो छाजे करे जेकॾहिं महबूब चवनि आउं इल्म जो घर में का शइ हूंदी आहे का कान हूंदी आहे जेकॾहिं चवनि आउं इल्म जो ॻोठ त ॻोठ में बि बाबर जमाली का शइ हूंदी आहे का कान हूंदी आहे महबूबन फरमायो ऐं महबूब मगसी मुझे मदीने जे महबूब फरमायो आउं इल्म जो शहर चइबो ई उनखे आ चओ जिते हर शइ पुछबो वञबो आहे त मिलंदी वेंदी आहे यही है ना मिठा हाँ मुजादा मुझे सुने अलीउल मुर्तजा शेर खुदा बीठो अल्लाह जे कुदरत दे निहार पंहिंजे दोस्त सां सलाह तो करे गाल